नोशहरोफिरोज में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ पीपीअ जी सिंध में तॾा वेड़ शुरू थी वई। पीपी बौखलाहट जो शिकार थी रही है। पीपी उम्मीदवार सरकारी मशीनरी इस्तेमाल करे बलदीयात जो पैसो वरख ते खर्च करे रहा हैं। पूरे ज़िले नोशहरोफिरोज में जीडीए जा उम्मीदवार कामयाब थींदा। जीडीए उम्मीदवार ग़ुलाम खान जतोई ऐं शाहनवाज खान जतोई जी प्रेस क़ान्फरंस। NA 206 जे उम्मीदवार ग़ुलाम खान जतोई ऐं PS चोटीअ जो उम्मीदवार शाहनवाज खान जतोई प्रेस क्लब ठारोशा पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीपीअ जी सिंध में तॾावेड़ जो तबल वॼी चुको आहे। सिंध जो शऊर जागी चुको आहे। नौजवान नस्ल पीपीअ खिलाफ मोर्चन ते बीठल आहे। हर पीपीअ जे उम्मीदवार खां पुछाणो कयो पियो वञे, जंहिं करे पीपीअ जा उम्मीदवार बौखलाइजी विया आहिनि ऐं सरकारी मशीनरी जो इस्तेमाल करे बलदीयात जे खाते जा पैसा वरख ते खर्च करे माण्हू पैसनि एवज़े ख़रीद करण में रुधल आहिनि। हुन चयो त पूरी सिंध जियां हेल ज़िला नोशहरोफिरोज में भी पीपी उम्मीदवारनि जी तॾावेड़ शुरू थी वई आहे। वाज़िह शिकस्त ॾिसी माण्हुनि खे धमकाइण लॻा आहिनि। हुननि चयो त अवाम सिंध जे दुश्मननि खे सुञाणे चुको आहे। 8 फेबरवरी ते पीपी उम्मीदवारनि खे लिखण जी जाइ न मिलंदी। उन मौक़े ते वॾेरो फैज़ मोहम्मद पंवर, मुमताज़ मोरियो, ग़ुलाम रसूल पीरज़ादा ऐं ॿिया गॾु हुआ। बिलावल भट्टो, बुलावल भट्टो, बिलावल ज़रदारी साहब या बिलावल भट्टो ज़रदारी साहब जिथे वञे थो कुर्सियूं ख़ाली पयूं आहिनि, माण्हू जल्सन में वञण लाइ तयारु कोन्हनि थिया। इहा हिकिड़ो मैसेज आहे, इहो हिकु वॾो क्लियर मैसेज आहे। मूंखे कंहिं ॿुधायो त निसार थोरे सां शॉर्ट फॉर नोटिस कजो पंहिंजे ऑफिस पहिरियों त बाबा तव्हां अवाम में छो था मूंखां चयोसीं अवाम में असां दिनो शाहे जो माण्हू जो खानो कयूं। असांजे ज़िले में जिथे किथे मां त ॾिसां पियो सोशल मीडिया त उन्हनि खां पुछाणो बि आहे, सवाल जवाब बि आहिनि, नौजवान साम्हूं उन्हनि खे अची विया आहिनि। इन सूरत हाल में शायदि माण्हू दॿियल आहिनि, शायदि पीपुल्स पार्टी पर जेके पीपुल्स पार्टी जा झंडा हूंदा उहे बि नज़र कोन थो अचे। माण्हुनि जे घरनि जे मथां झंडो नज़र कोन थो अचे। झंडो